मुखे दिल जे बार हल्के करण जी हसरत त पूरी करण दे न पुट। जे न मञाऊं न वो सारा में सारा आहे हा। चाची पुछेस हिन खां गुलाब जो कत्ल हिन खां विसरियो? खेस मुझू जिलतियूं याद न आहिनि तो ते ही पाण ते हमलो विसारे वेठो। अच्छा मूंखे लिहाज़ जे लीके में रहण दे त छफन छेड़ा छेड़ इनखे मोकिलियो था निजे दिमाग जी सफाई थींदी। निजे मथे में बेअकुलाई जी कट चढ़ेला पुरुड़ बस न तॾहिं मथो कम कंदुस। हाणो हाणे पुछंदीअ न त पोरी वांगुरु वात सिबंदो सही। भले बात थो सिबी जो धाणो के हथ ही कोनन। धाणो धणकिया नि धणकी ना है। चाची मां जो वेठो आहियां तूं घबराए न। तव्हांजो वञे छा मूमल सां खे तंग कयो त मूमल धीअ खे वठियो हलियो वेंदुसि पोइ अचिजो होॾहीं त बूथ त कुटियाव। ना ही न हलंदसि बाबा त कंहिंखे वठी वेंदो। एकर संग चटीअ में ॾेई अज़ाबनि जी आड़ा में उछलियूं। हाणे वरी कंवल जे कुफारे में मूंखे वरी आड़ा में तो उछलियूं त सॼी उमिरि गोता खाईंदे गुज़ारिया। बाबा मूंखे कोई उछल इन खां त भलो आ। तो सॼो फिरको ई फिरियल आहे छा? हाँ हाँ फिरको फिरियला या तुझो मगज फिरियला जो अधियूं ॻाल्हियूं शुरू कई थई। समझदार सोराब समझदार न तुहियो दरब टपण न ॾींदीसैं। मानी भोरे लाइ वतंदे वजाईंदो थाणो नथी सुझई। हाणो धणकिया धणकी ना है। तव्हां टिन्ही खे मां ॾिसी रहंदुसि तव्हां टिन्ही खे। ॾिठल हूं तुंहिंजा चाचा ॾिठल हूं तोखे बि ख़बर आहे त छफन छेड़ा शफन जी चाची कर दोहलाई दमामन जो बंदोबस्त तो तुझो ऐं मूमल जो निकाह कराया। न अम्मा अवल बाबे खे राज़ी कर न त मां सॼी ज़िंदगी वेठी हूंदसि पर शादी कोन कंदसि। हाँ हाँ चरी थी वई आई छा? ॾिसीस छा थो हिन जे चवण ते हलंदस छा? सोराब खे रसन सां ॿधी इन खे छिके कुंड में वेहारे निकाह कराईंदी सास। थाणो खे छा कंदा? थाणो धणकिया नि धणकी ना है। मिली आयो है हां अब्दुल मजीद खान सां ने तारीख़ ॾींदो न पंहिंजे माण्हुनि जी मदद सां मोड़ीबो बहराम खे शिकस्त ईंदी गुआर। अचण बि घुर्जेसि बाबा साईं। बहराम अव्हां जी आॾो छा आहे? कुझु बि न बाबा साईं। ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे। वो बंदोबस्त कयो। इहो वरी छा जो बाबा? वो पार पार परचाइण जो आदी न आहियां। बाबा साईं चवंदुसि त कंदो बेइज़्ती। अव्हां चओ मानी मां खणी अचां पाणी त कावर त कंदो न बाबा साईं। मूं हवेली संवारण ऐं सिंगारण जी ॻाल्हि कई हुई। हाँ सिद्धो चओ न बाबा साईं। हाणे ॿ तरीक़ा आहिनि। मूंखे तरीक़ा न ॿुधाए। मां चङाई जी ॻाल्हि कयां पोइ थोरो गौर कयो बाबा साईं। कॾहिं मूं ना चीज़ जी मनीदा कयो। ॿुधाए। हाँ ज़ोर जी मेहंदी खां बाबा साईं राज प्यारी कोशिश भली। हाँ त राज़ी आहियां न। बाक़ी जे छोरी न मञी थी त ज़ोर त लाइबो न गुआर। मां थो कोशिश कयां आखिर न मञो त तितर ढबी में ढबी हवेली में हेकर खुटाए भी मीरल जी जमार पोए बादल रहंदो साबिर सो सब्र सां सहाराणो घर बनाए छॾींदो। हूं कमी इहो कर उहे बि मीरल खतरनाक साबित थींदो। परवेज़ जे लाइ पुलिस या आराम के बकवास पहुंचा सके तो खत्म कराइस आजाइब जी वाट खुली पे। मां त हुकुम जो बंदो गोहर जर खरीद गुलाम केरो अज ही पिलो कयांस तो बाकी बादल हल्की हवा सां गुम थी दो। सही आ जो सब कम छड़े एक पासे तू लगीस बे पासे कासम वारन के इशारो तो कया जो मीरल डीए जी वट वांगुर सड़ी रख थी वजे। सदा खाली ना है मोटनो। कोशिश यही कभी कासम कोशिश नहीं सने कोशिश न बरादरी माठा दसी में माठ करो वेंदासी जा सोरा भोजो या शपन दस थी विंदा दस
तो तही कासिम करन था खारे क्या मारे अली सन काबिल कासिम सां पलांद कनो आहे अठबो पलांद कासिम के फन्ना जे ॾे मोकिले हिसाब चुकाईंदुसि ऐं हुन खां पोइ शफन जी सार लांदुसि छो त तदन मौत आहे मौत डरणो नाहे डरणो तदन छा आहे काबिल कासिम वारा हुया वाहू थी विया जेसी ताईं तूं ॿुधाईंदे बाहू न थींदा त छा थींदा अहिड़नि मामलनि ऐं महलनि में देर नाहे थींदी काबिल अचो त वधी अॻु वठो न हलिया अलाए कहिड़े पासे हलिया विया ख़बर न आहे दोस्त थी पियो आहीं न त सॼी पाए तो मां कढा मुंह मां तो मां दुश्मन साम्हूं अचे ऐं निकिरी वञे त पाए न थींदी अम्मा अम्मा बादल खे चओ त शोएब जी ख़बर आणे नरो नरो नूरी तबियत बिगड़ी वेंदई दाही थी दिया अम्मा अम्मा मुझो रूह जख्मी आहे इलाज समझा थी दिया पर रोण सां छा वरंदो अम्मा अम्मा मां छा कयां माट करे बादल अचे त चवांस थी रोईंदी या सोचींदी त तबियत बिगड़ी वेंदई शाबाश आ बादल के जेको निभाए तो डॉक्टर ना आणे हा त तुंहिंजो त अलाए छा हाल थिए आ दिया अम्मा अम्मा वक्त छो थो करे कलूर वक्त न माण्हू था कलूर कन दिया ये तबियत नूरी जी मासी बस जिया रोक तीअं ज़ोर रोअण ते न रो नूरी रब्बुल आलमीन सनाई कंदो तू शोएब जी जांच कर बादल चाचा कही थम गुम्मा गुम्मा हाँ मीरल बि नजर नथो अचे मीरल मीरल मारे छॾींदुसि रब वॾो आहे तूं उन ते भरोसो कर न मीरल खां एहतियात कजो मता मां न हुजां दवा ॾेई हलियो वञे साबिर भी यको ना आयो आ बादल लाकअप में अका को साबिर लाकअप हाँ फरियाद कयो त वरिया में वियाजी आहे इनकार कयाई न नूरीअ जे रिश्ते खां त वियाजी डमरियो हूंदुसि या जेके पुॼी पवंदुसि मासी ताके साबिर जो बि बिलो थी वेंदो सिर्फ शोएब जी गिणती आहे मीरल जे चंबे में अलाए अलाए छा ख़बर नूरी मीरल बेरहम ऐं बेहिसा नूरी 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 आंखें खोल नूरी नूरी आंखें खोल बाबल बगन के जोगीर थी पई आ उठ जो गोश्त खाधो अथई छा उठ जो गोश्त खावां त हज़म थी वञे आ किबला तव्हां अलाए छा छा खाराए छॾियो आ मूं त कुझु न खारायो थमाए पंहिंजे मुंहुं चांवरनि जी लाई घणी खाई वियो आहियां तॾहिं बदआज़मो थियो थी शायदि तव्हां दादन सां मौज़र ताईं ठाह वारी ॻाल्हि करे बगन खे बदअज़मो ॾिनो आ चांवर नारी लाई त हाज़मे वारी आ दादन आॾो था झुको अफ़सोस आ बाबल जको मुंहिंजे आम ते गुबार बीठो आ अरे माटे बेवकूफ़ वात नंढो ॻाल्हि वॾी तूं ॻाल्हि उछली आहे दादन जी ख़बर पवे त कहिड़े पाणीअ में आहे ईअं नथा चओ त गोॾा खोड़िया अथमि पाण खां घटि के मथे मार ॾींदो न त 2 फुट मथे चढ़ी वेंदो बिरादरीअ जे छेड़े जे करे एस झको करण लाइ ईअं चए में माना डिॼी वियो न सिधो चओ न बाबल भगन माफ़ी के बिला तूं चयो सच आ
तव्हां माज़रत कयो ऐं मां मेड़ वञा। इहो थिए थो बाबल। रेस आयो ऐं हू राज जे इएं कंदव त मां कमतारीअ बजाए वञी तगारी खणंदुसि। ठीक आहे न, वंजास मेड़े जो थियो सो थियो। इन बावजूद ये दादन दणकियो त पोइ बहराम बहरा। इएं बाबल इएं छुलको त बगन बि दिल वॾी करे बगन चवे बगन जी सट बघियण जो झट। अमा मूमल, ओ मूमल, जी मां। मां पाणी जो गिलास त भरे अचिजे। हा मां। मूमल दी तू जिद न कर। जिद नाही, हकीकत आहे। सॼी उमिरि जो लेखो आहे। हिकु ॾींहं जो नाहे। बाबा उमिरि भर जे लाइ नाराज़ रहे, इहो मुनासिब नाहे अम्मा। इहो सुकल सांडरो ॾाढो प्यारो आहे मूंखे मूमल, ऐं मां बि प्यारी आहियां। पर कंहिं महिल इहो फिथल गिदरो गेड़ में अची वेंदो आहे, पोइ बि परचाईंदी आहियां। अम्मा त पोइ हींअर परचाईंसि न, पोइ छो? इहो मुंहिंजो कमु आहे मूमल, तूं बि हरू भरू मान न कर। तव्हां खां थी जान छॾाई। अम्मा होॾां वञण जो तसवुर बि न कर। मां हाणे मरी पवंदसि, पर तुंहिंजो थलो न छॾींदसि। ये हाणे हू हथ लाए कोन सघंदा। थिन धाणो कान थी सुझन। धाणो थणकिया धणकी न आहे। बराबर दी धाणो धणकी आ। ही भूंडण हिते कीअं पहुती आ? धाणो कुछ हरकान सिख। हाँ तो तव्हांखे परचाइण आई आहियां, छा करण आई आहियां, मुंहिंजी मूमल खे वठण आई आहियां। कौन थो खपे तुंहिंजो ठाहियो? इहे न चओ धाणो, ॿ घर ठहियल चङा आहिनि। खुदा जी कुदरत आहे, हाणे चाची सारा बि घर ठाहिण हली आ। हा मुंहिंजी धीअ मूमल, ग़लतियूं थींदियूं आहिनि, इहो ई त महसूस करे ऐं तोॾां मोटी आई आहियां कि वठी वञी साह में सांठियां, मुंहिंजी अखियुनि में विहारियां। तुंहिंजे न साह खां त मूमल बाहि में भली हली वञे त ख़बर अथई हाणो धणकी आ धणकी न आहे। हाँ त वरी का अटकल करे मुंहिंजी दिल वठण जे लाइ हली आ। नाला लज़मा ख़बर अथई प्यार मां छा ॼाणूं, मूं त पंहिंजे दिल जो सूर पलियो। यादि रख, हाणे त तोखे छिके बि वठी वेंदसि। भला फकीर वेही जा वञे, फकीर हिन मम्मा सां गॾिजी त हलियो वञे, वञी स्टाइल सेखारेसि त धाणो इन्हनि खे धिका ॾेई ॿाहिरि कढंदी। हाणो धणकी आ धणकी न आहे। मां साथे इहो बुसरी वठ तुंहिंजे लाइ पाण पचायो वया, बाक़ी सारा ते कारो जादू थो कयां। बचड़ी मूमल तूं वठ ये रख बुसरी। पर के बुसरी खणी आयो आ, खण पंहिंजी बुसरी। खणा तो बचड़ी, सारा जहिड़ो भूत कारो जादू करे भॼायां तो। अगेड़म शगेड़म पगेड़म पा, सारा के तू मम्मा बड़ा न पा, जादू नथो हले। हाणे हलंदो आ, जादू तो करे सो बि सारा ते टेंटा के जाए जा दफ़ा थी। ऐं हा धाणो ही मूमल ऐं छिक बि पाण वटि वठी वेंदसि, ऐं ही जेको धनु अथई न इहो वेठो तोसां गॾु दौरो खाईंदो। हली तूं छा थो ॾिसी? टर हाणे टर डंडो खणी खामका फांडो न भरे छॾे। मां साथे बुसरी न खाईया त ॾाढी दिल ख़ुशि थी आ। अल्लाह अम्मा तरस त बंदूक खणी सदाई लाइ जिंद आजी कयो। वञा तो वञा बचड़ी मूमल, मां साथ जी धी थी पई आहीं, अॻिते ईअं न कजांइ न त ख़बर पवई। हा हा उते अची बि ॾेखारजे, ये अंधा वक्त में त ॼाई बेहुदा ओ झूठे छॾींदी सई। थाणो धड़किया ने धड़की ना है। अरे तू लाऊती आहेस या ख्वारी आहेस?
मां लावती जमादार सचुड़ो लावती ओए पुलिस के डेढ़ बजाए पुलिस का टुकड़ा घुरे वॾा तूं बयान ॾे ते पियो त थियो त तेल थना तुस मां खणी ढेर ते उछलेस ने खबर कना जोशन जमादार उधर जी मां जेरिया ने मोई काने उधर वरी जबल खा घुरेस वरियाम जी रकम वापस करीस तो छडेस न त किन्नो पियो थिएस ॿाहिरि न निकिरंदुसि वरियाम सां न तोसां वेंदुसि जमादार वलियाम जो तलद थो वरियाम जो कर्ज़ आहे ई कोन चोटीअ जो फॾाया हुन वटि लिखता ताबिल लिखत में अखर पटियूं मुंहिंजा आहिनि ई कोन शायदि बि कूड़ा अथसि फॾो थो करे कुझु बि कोन वरंदुसि वरियाम खे तोखे पतो पवेस त जबल छाएस मथो फिरे थो जमादार जबल बिलो करे न त वाके मरी पवंदुसि तुंहिंजो मथो आइस या लाटू जो फिरेस जमादार हिनखे सुको कुटको ॾे त पोइ कुटियूं खारायां कुटियूं खाराइस हा ऐं कर्ज़ जो चोथो हिसो बि ॾींदोमांइ हन वलियाम हन जेतो वणे तेतलो हन छो जेतिली लत मां ॿुधायां थो न हुनजो त्यों थो लथन में आ हिन मां निकिरंदा मुंहिंजे घरों ईंदा छा मलणी ॾियोसि त मिलनि त पोइ तव्हांखे बि ॾियां न ॾे ख़बर साबिर रक़म ॾेस या न ॾेस नाहे रक़म तूं त दफ़ा को विस्कणो आहीं तूं जबल खे ईअं चवेस ने ख़बर कना जोशन वालो तल वॾा तुंहिंजी थनी आहे त थंदो वञो अड़े तूं वञेस जबल जमादार खे हुकुम करेस तूं वञेस ज़ूक नामुराद ने ख़बर कना जोशन मञा थी त सोराब धाणो ऐं शफन जो ॾोह आहे पर घटि त तो बि कोन कई आहे तो का कसर छॾी आहे ॿुधाए मां हुननि जो कसूर अञा घणो आहे घणो या थोरो आहे त सही न जेकॾहिं ठाह थिए थो रेसे जे चवण ते त हर्ज कहिड़ो आहे माण्हू दिलनि जो कट साफ़ करे छॾे त भलो आहे अम्मा मामे वारनि कट न जेकी चीर ॾिना आहिनि न उहे कॾहिं बि कुरण बंदि न कंदा चिकंदा रहंदा हयातीअ भर छा बि आहे जेकॾहिं टुटल शइ ॻंढण जी कोशिश करे थो रेस त उनखे झुकण सम्झी ठुकराइण दानाई त नाहे न दादन दानाई सम्झी या नादानी मरण घड़ीअ ताईं मामे वारनि खे मां माफ़ न कंदुसि ऐं न वरी ठाह कंदुसि मरी विया मूं लाइ दादन मुंहिंजी मञ अधे सोराब सां ठाह कर छा हालात आयो आहियां भेण अॼु आयो जो ॿियनि ख़ानदाननि वारा असांजी ॻाल्हियूं था ॿुधनि छो न पाण में वेही हिक ॿिए खे घटि वधायूं माफ़ करे छॾी तूं तर छो टपी आयो आहीं पर कलमो मां चए थो पर कलमो कलमो अचे थो मुसलमान आहिनि रोज़ो नमाज़ो बि विसारियूं न अथमि हित कफ़ारे लाइ आयोसि पर जेकॾहिं तूं मारणु चाहीं थो त बचाइण वारो बि आहे दादन पहिरियों गोली मूंखे हणो पोइ सोराब खे हणो मां वञा थो भेण शबाना आयो हुअसि ॿिनि ख़ानदाननि खे मिनत करे जोड़ियां दिल जी ख़लश पूरी कयां कवल जे कफ़ारे में
मूमल जो संग ॾियण पर हाणे वञा तू हुन जी ॻाल्हि ॿुधण खां पहिरियों ई सभु कुझु खाक में मिलाए छॾियो। हाँ मां सब कुछ ही काक में मिलेला। हाणे हलियो आहे मामो टुटल के टाको हणण। जेकॾहिं मूमल जो संग ॾियनि हा त वरी खानदान जुड़ी वञनि हा। मां शफ़न सां गॾु मामो ऐं मामी बि कब्रिस्तान में हूंदा। हे तो मूमल जे माउ पीउ खे मारी दे हा। हुनजे करे कमल जो खून माफ़ कया। छा माण्हू चवंदा जॾहिं प्यार मिलसि त भेण जो खून ई माफ़ करे छॾे। न मां न, हीअं मां कॾहिं बि थियण न ॾींदुसि, कॾहिं बि न। कंवल जे एब्ज़े में मूंखे मूमल न खपे। सोराब जी कल थिड़े त छा थी पियो छा? न मञे त न मञे, थाणो खे केर रोकींदो? थाणो धड़किया, धड़की ना है। अम्मा मां ॼाई इन लाइ हुयसि छा? छा माना? अम्मा ढाणो बि माना थे थी ॻाल्हाए, रब जो शान आ। नमूनो ॾिस पूरी बिंभोरी जो थाणो जी थी करे थाणो खे थी टोकी। एड़े लंडन मां पढ़ी आई मां मरे हिन लाइ ऐं हीअ मरे पीअ लाइ। खुदा जो मुलाइज़ो थी के मत एड़ो कम के जो सोराब बि न सुञाणे सघई। खबर न थस त थाणो धड़किया धड़की ना है। अम्मा तॾहिं त चयमि त मां ॼाई इन लाइ हुयसि, हिते मां जो छिड़बूं ऐं हुते सारा जो साम्हूं, विच में मां पाती आहियां। जेकॾहिं तुंहिंजी जाइ ते सारा हुजे हा न त मां बि चवांसि हा मूमल न मांदी आ न बांदी आ। थाणो खे चई बि ॾिस त धक सां प्यारल थने बि कढई पेट मां। जॾहिं तू बराज़ी शफन बराज़ी पोइ छा लाइ सोराब जी मर्ज़ी लाइ थी मरी? अरे ॻाल्हि त ॿुध, या तुंहिंजे शबाना ॾे वञण जो शौक़ आ? अम्मा कानून ॾे हूअं पुफीअ ॾे 1000 भेरो वेंदसि। बाक़ी जंहिं नमूने तूं थी चवीं न अम्मा त मुंहिंजी पी शबाना ॾे ऐं दादन ॾे जुती बि कोन वेंदी, इहा तुंहिंजी भुल आ अम्मा। बाक़ी या किरकिर छोला थी अथई काछ जी भूरी गिलोई पत्तो बथे न त थाणो धड़किया धड़की ना है। अम्मा तू बाबा के नाराज करे इएं करी इहा तुझी फजीलत आ। मठ कर फजीलत, मां खे थी फजीलत सेखारे। भले पी ॾिसिस बर्फानी नोर जंहिंजो पासो थी खणे ऐं धाणो करे ॾेखारींदे पिढ़े खां सवा पी ॾिस मत बर पी जो थी पासो खणे। ॿीहर नालो तो थे त ॿुधाईंदीसैं सत सुरियूं। थोरो धड़किया धड़की न जेॾी महिल अचे थी ॿुधाए थी पिण जो पासो खणी।